नाज़रीन, खुदाबाद वेझो ॻोठ बचल ॿोक में प्राइमरी स्कूल के 20 साल गुज़री वञण बावजूद इमारत न मिली सघी आहे। उन हवाले से रिपोर्ट करे रहे मुबीन पंवर। खुदाबाद यूसी पिपरी 1000 का मथे आबादी रखंदड़ ॻोठ बचल बुक में कायम प्राइमरी स्कूल ज़मीरुल उलूम के कायम थे 20 साल गुजरी विया, पर स्कूल जी बिल्डिंग न मिली, जंहिं करे सर्दी गर्मी में मासूम छोकरियों छोकरा खुलियल आसमान हेठ तालीम पिराइण ते मजबूर। जॾहिं त फर्नीचर स्कूल जूं ॿियूं सहूलियतूं बि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त स्कूल खे ॾियण लॻा। हिननि ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं तालीम खाते वर्क्स दादू खे दरख़्वास्तूं ॾिनियूं, का मोट न मिली, जंहिं ते ॻोठाण आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त 62 स्कूल हलंदड़ आहिनि, इन में तव्हांजो स्कूल 5 नंबर ते आहे। इंशाअल्लाह हिन साल अची वेंदो। उनखे बि 3 साल गुज़रिया आहिनि, अॼु ताईं असांखे को बि तदारक न थियो आहे। गदाइम जा बि ॿार असां वटि अचनि था, जंहिंमें धामरा पंवर आहिनि, ग़ुलाम हैदर लुंड जो ॻोठ आहे। इहे सभु ॿार असां वटि अचनि था पढ़ण जे लाइ। असां वटि न गर्ल्स स्कूल आहे न प्राइमरी स्कूल आहे, सभु को एजुकेशन आहे, गॾाए था पढ़ायूं। असां हींअर वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे। सरकारी बिल्डिंग न हुजण जे करे हिते गर्ल्स ऐं बॉयज़ ॿई गजल स्कूल तौरु हलायूं पिया था। वणनि जे हेठां वेठा आहियूं। असांजो ॻोठ जेको आहे सो तमामु हिकिड़ो पुराणो ॻोठ आहियूं। गर्मी में सर्दी में असांखे का बि छपर कोन्हे, वण जे हेठां आहियूं। को एजुकेशन आहे छो हिते गर्ल्स स्कूल को आसपास या असांजे ॻोठ में को बि न आहे गर्ल्स स्कूल, उनजे करे गॾियल जेको स्कूल आहे को एजुकेशन उन गॾु करे हलायो वञे थो। ऐं 2000 खां वठी जेको माना स्कूल हले पियो थो उन वणनि जे हेठां हले पियो थो। हिते का बिल्डिंग वग़ैरह न आहे, का बि सहूलियत न मिली आहे। सियासी समाज जेके नुमाइंदा आहिनि, जेके 5 साल चूंडी अचनि था, हर वारे उन्हनि खे चयो आहे, पर अञा ताईं का बिल्डिंग मंज़ूर न थी आहे। सर्दी में गर्मी में वेठा आहियूं। असां सरकारी उलूम जे स्कूल में पढ़ंदी आहियां ऐं वण जे हेठि पढ़ंदी आहियां। ऐं असांखे बिल्डिंग महिरबानी करे कीअं बि करे वज़ीर आला असांखे बिल्डिंग ठहिराए ॾियो। असांजे स्कूल में बिल्डिंग न आहे, सर्दी में गर्मी में वण जे हेठां वेठा आहियूं। असांखे महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। स्कूल में पढ़ूं था, असांखे महिरबानी करे, असांखे का सहूलियत न आहे। असां वण जे हेठां वेठा आहियूं। सर्दी में गर्मी में बारिश में असां हिते वेठा आहियूं। 2000 में स्कूल क़ाइमु थियल आहे ऐं अॼु ताईं का बिल्डिंग मंज़ूर न थी आहे। जो असांजा ॿार तक़रीबन 21 सालनि खां वणनि हेठां पढ़नि पिया था। जो असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांखे का बिल्डिंग मंज़ूर कई वञे असांजे लाइ, जीअं असांजा ॿार आराम सां पढ़ी सघनि। हिननि CM सिंध ऐं MNA रफ़ीक अहमद जमाली MPA पीर मुजीबुल हक़ खां मुतालबो कयो त जल्द ज़मीरुल उलूम खे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़, खुदाबाद।